सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया मुझे पीरू ऐं मंजूर ॾाढो तंग कयो आहे, पर मां चाहियां थी तुंहिंजी मुंहिंजी शादी जल्द थियण घुर्जे। सच थो लछणी, तू मूंसां शादी करनी? सच चवां थी अब्बास। अब्बास तू वॾो खुशनसीब मां जो सौट तोसां शादी थी करे। हाणे जेतिरो जल्द थी सघे न त शादी जी तैयारी कर। मां त चाहियां थी त 2-3 ॾींहनि में पंहिंजी शादी थी वञे। मां अॼु ई वञी शादी जी तैयारी शुरू कयां थो। इन ॻाल्हि जो ख्याल रखजा, जेसी थी पंहिंजी शादी न थी थिए न इहा ॻाल्हि कंहिंखे बि ख़बर न पवे। ज़ाहिर आहे पंहिंजी शादी थींदी ख़बर त सभिनीनि खे पवंदी। ओ चरिया शादी फिटाइण लाइ घणेई दुश्मन आहिनि, उन्हनि खे त ख़बर उन ॾींहुं पवे जंहिं ॾींहुं पंहिंजो निकाह थिए। पोइ ईअं बि सही आहे। ॿुधा शादी जी तारीख़ कॾहिं रखूं? ईअं कर, जे ॾाज लाइ मूंखे $1,00,000 आणे ॾे त मां ॾाज वठां, पोइ उन ॾींहुं शादी जी तारीख़ रखंदासीं। $1,00,000 घणो आहे छा? न घणो न आहे। पोइ वञी करे $1,00,000 हथ कर त शादी जी तारीख़ रखूं। इहो लख त मां 1-2 ॾींहनि में गॾु थो करे वठां, तूं इन ॻाल्हि जो खुटको ई न कर। ॿ बेवकूफ़ त हथ में अची विया आहिनि, हाणे ॾिसूं त ॿिया घणा था फासनि। रबन जेकर ओठो मदद करे थो त असांखे हितां निकिरणु घुर्जे। जेकर असां हितां बची निकिरी था वञूं त न सिर्फ़ु असांजी ज़िंदगी बचंदी, पर असां रईस गफ़ार ख़ान जी ज़िंदगी बि बचाए सघूं था। दिल चए थी तो उठे जी ॻाल्हियुनि मथां एतबार कयां, पर मीरा जॾहिं दिमाग़ सां सोचां थो न त हिन उठे मूंखे बार बार धोखो ॾिनो आहे। पोइ उन मथां एतबार कयां त कीअं कयां? हिन चक्कर त उठे में घणो ई बदलाव ॾिसण में अचे थो। इहो शैतान उठो शैतान खे बि गुमराह करे छॾींदो। उनखे बि इहा ख़बर कान पवंदी त ही निभागो सुधरियो आहे या न, या अञा मुंहिंजे रस्ते ते हले थो पियो। पोइ तूं ई ॿुधा मीरा, त मां उन मथां एतबार कयां त कीअं कयां? न ॼाण त छो, पर मुंहिंजी दिलि मुतमिन आहे। मां सम्झां थी त हिन चक्कर ओठो असां सां धोखो कोन कंदो। ठीकु आहे मीरा, जेकॾहिं तूं मुतमइन आहीं त पोइ मां ओठे सां इहो क़दम खणण लाइ तयारु आहियां। हाणे इहो अचे ओठो तिन सां सलाह कयां त असांखे हितां आज़ादु करण लाइ कहिड़ो प्लान ठाहियो अथई। छा हाणे ओठो मिलण लाइ ईंदो? ज़रूरु ईंदो मीरा, छो जो ओठे जी दिलि अञा मुतमइन न आहे। जेकर अचे थो न त पोइ हुन सां हितां निकिरण जी सलाह ज़रूरु कजां। ईअं ई कंदुसि मीरा। हाणे इहो ॾिसणो आहे त ओठे असांखे हितां भॼाइण लाइ कहिड़ी प्लानिंग कई अथसि। ज़ाहिर आहे हुन कुझु न कुझु त ज़रूरु सोचियो हूंदो। ओठो असांखे हिन ॻोठ खां ॿाहिरि पहुचाइण ताईं कामयाबु वञे, पोइ हिननि खे असां बि हथ कोन ईंदासीं। हैबत अॼु कीअं बि करे कहिड़ी भी हालत में तोखे मूंसां मिलणो आहे। पहिरियां ई गफ़ार खान ऐं वारिस खे मूं मथां शक पइजी वियो आहे। हाणे हितां निकिरणु नामुमकिन आहे। जेको बि कमु आहे फोन ते ॿुधाए छॾो। हैबत फोन ते ॿुधाइण जहिड़ो कमु न आहे, तोखे साम्हूं अचिणो पवंदो। ठीकु आहे कमाल खान, मां निकिरण जी कोशिशि कयां थो। जीअं ई ॻोठ जे ॿाहिरि ईंदुसि तव्हांखे फोन कंदुसि। ठीकु आहे, मां मिलण वारी जाइ ते पहुची वेंदुसि। ऐं छोरा, मूं सभु कुझु ॿुधी वरितो आहे। गौर, सुभाणे न ॿिए ॾींहुं असांखे ॻाल्हियुनि लाइ निकिरणो आहे ऐं ओठो हलण लाइ तयारी न आहे। इन करे तोखे ओठे मथां हर वक़्तु नज़र रखणी पवंदी। ठीकु आहे कमाल खान, जीअं तव्हां ॻाल्हियुनि जे लाइ निकिरंदो त मां ओठे सां गॾु हूंदुसि। मूंखे ओठे ते भरोसो नथो थिए, इन करे शक थी पियो आहे त किथे ओठो असां सां गद्दारी त नथो करे। जेकॾहिं ओठो गद्दारी कंदो न त पोइ ज़िंदा बची कोन सघंदो। मां बि इहो चाहियां थो त ओठो असां सां गद्दारी करे ऐं पोइ ओठे खे मारण जो मूंखे बहानो मिली पवे। जेकॾहिं ओठो गद्दार आहे तमामु जल्द उनखे मज़ाहिर कंदुसि। वॾो शातिर माण्हू आहे, इन करे पूरो ख्यालु रखिजे। हाणे ॿुधा छा चवां पियो? इहो ई त कमाल खान छा पियो चवां? कमाल खान मारण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो तूं कमाल खान त चई पियो न। हाणे ॿुधा छा चवां पियो? वो बि तोखे ओठे ते नज़र रखणी आहे।
मां नथो चाहियां त ओठो ॻाल्हियुनि खां पहिरियां को नुक़सान करे वेहे। ओठो बार बार रबन सां मिले थो बाबा साईं। तव्हांखे कंहिं चयो आहे त ओठे खे रबन सां मिलण जो? बाबा साईं कमाल खान चयो आहे त ओठे खे छूट छॾियो ऐं उन मथां नज़र रखो। बाबा साईं जेकॾहिं गद्दार आहे त तमामु जल्द ज़ाहिर थी पवंदो। इहा ॻाल्हि त कमाल खान सही पियो करे। ओठे जी गद्दारीअ खे ज़ाहिर करणु खपे। तव्हां सभु ओठे खे छूट छॾियो ऐं उन जे मथां हर वक़्तु नज़र रखो त हू छा थो करे। बाबा साईं असां ख़बर ॿुधी आहे त तव्हां कमाल खान सां ठा करण पिया वञो। अमर ठा करण खां सवाइ ॿी का बि वाट कोन्हे। इन ठा खां पोइ अंजाम जी ख़बर अथव त छा थींदो? हा अमर, हिते कमाल जो राज शुरू थी वेंदो ऐं हू ॿीहर ज़ुल्म जी बाज़ार खे गरम करे छॾींदो। पोइ अहिड़े माण्हू खे हितां अचण जी इजाज़त तव्हां छो पिया ॾियो? मां हुनखे का बि इजाज़त न आहे ॾिनी, पर हितां जा माण्हू उन राकास खे पंहिंजे सिर मथां विहारण था चाहिनि त पोइ उन में मां छा कयां? साईं इन मसइले खे हल करे असांखे शहर वठी हलो। अहिड़े माहौल में असां हिते नथा रही सघूं। हा रुखसार बेगम, हिन ॻोठ वारनि खे उन्हनि जी क़िस्मत जे हवाले करे हितां निकिरी हलंदासीं। ही पंहिंजे क़िस्मत जी पाण चूंड कनि पिया था साईं। जेके माण्हू भाग खे छॾे निभाग जे पोयां भॼनि उन्हनि जी क़िस्मत छा हूंदी? मां जॾहिं हितां वेंदुसि न पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी त मां उन्हनि लाइ छा हुयुसि। साईं तव्हां खां जेतिरो थी सघियो तव्हां हुननि सां भलाई कई। हाणे उहे ई तव्हांजा मुखालिफ़ थी विया आहिनि। पोइ त इन में तव्हांजो को बि ॾोह न आहे। हितां न जॾहिं मां ॻोठ छॾींदुसि त रुखसार बेगम मूंखे ॾुख त ज़रूर थींदो। हू त नादान आहिनि, मां बि नादानी पियो कयां। ख़ुदा कंदो उन्हनि खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में ईंदी। मुंहिंजो सभु कुझु ख़तमु थियण लाइ वञे पियो। असां जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं, असांजा बेगुनाह माण्हू मुआ, उहो सभु कुझु ख़तमु थियण लाइ वञे पियो। कुंज इहो त थियणो हुयो वारिस। थोरो सोच, गफ़ार खान भला पंहिंजे वारिस खे कीअं थो मारे सघे? न कुंज, उन में तूं ग़लति आहीं। गफ़ार खान त ठाह करण ई न पियो चाहे, पर ॻोठ वारनि उनखे मजबूर करे छॾियो। ॻोठ वारनि में एतिरी हिम्मत नाहे जो रईस जे साम्हूं बीह सघनि। कुझु गद्दार हिते मौजूदु आहिनि जन जे अखियुनि ते कमाल खान जे नोटनि जूं थबियूं ॿधल आहिनि। जेकॾहिं हू माण्हू ज़ाहिर आहिनि त पोइ उन्हनि खे इन ॻोठ मां तड़ियो छो नथो वञे? उन्हनि सां पूरो ॻोठ ॿधिजी वियो आहे। हितां जा आबोझ माण्हू उन्हनि जे फ़रेब में अची विया आहिनि। हाणे तूं ई ॿुधाए, छा रईस पूरे ॻोठ खे तड़े कढे? इहो त कॾहिं बि कोन थींदो। आख़िर रईस कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त ठाह ज़रूरु थींदो। रईस ॻोठ कमाल खान जे हवाले करे पाण शहर हलियो वेंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ असांखे बि हितां निकिरण जी तयारी करणु घुर्जे। मां बि इन फ़ैसिले जे इंतज़ार में आहियां कुंज। जेकर थी थो वञे त पोइ पाण हितां निकिरी हलंदासीं। हिन वक़्तु काॾे पियो वञे? थी सघे थो त शहर पियो वञे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे ही हिन वक़्तु रईस कमाल खान सां मिलण पियो वञे। इन कमाल खान खां जाम माल खाधो हूंदो ऐं हाणे असांखे कमाल खान जो साथ ॾियण जे लाइ चवे त पोइ सिधी पैसनि जी घुर कंदासीं। हिन कम में तकड़ न कर इक़बाल, किथे असां न फासी वञूं। सोडल इन कम में तकड़ कोन कंदासीं। पहिरियां हैबत जो रायो ॾिसंदासीं, पोइ ॻाल्हाईंदासीं। हली कमीणो कंहिं जाइ जो रईस जे लाइ वते थो खॾूं खोटींदो। रुगो हिकु चकर ज़ाहिर थी पवे त इन खे सीने वारी बंदूक मां पाण हणंदुसि।
रबन जेकॾहिं तव्हां तयारु आहियो त पोइ निकिरण लाइ सिर्फ़ु असां वटि अॼोको ॾींहुं ऐं सुबुह को ॾींहुं आहे। मां कोशिशि कयां थो सुभाणे न ॿिए ॾींहुं फ़ैसिलो आहे गफ़ार ख़ान जी ओताक ते। जेकॾहिं फ़ैसिलो रईस गफ़ार ख़ान जी ओताक ते आहे त पोइ छा कमाल ख़ान गफ़ार ख़ान खे उते मारे सघे थो? केरु आहे उते रोकण वारो कमाल ख़ान खे? मुंहिंजो सौट वारिस? बाक़ी उते जेके बि माण्हू आहिनि सभु कमाल ख़ान जा ख़रीद थियल आहिनि ऐं मां जेको हिते रोज़ रोज़ अचां थो उन जो शक कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान जो वधंदो थो वञे। इन करे रबन अॼु तोखे फ़ैसिलो करे ॿुधाइणो पवंदो। जेकॾहिं मां हितां भॼां त पोइ तूं छा कंदे वठां? त पोइ मां हितां निकिरी वेंदुसि छो त इहे ज़ालिम पहिरियां मूंखे मारींदा ऐं पोइ गफ़ार ख़ान तरफ़ निकिरी वेंदा ऐं मुंहिंजो सिर गफ़ार ख़ान खे वञी तोहफ़े में ॾींदा। ठीकु आहे वठा मां तयारु आहियां। इहो ॿुधाए त मूंखे तूं कंहिं वक़्तु हितां आज़ादु कराईंदे? मंझंदि वारी मानी जॾहिं कार्ड खणी अचे उनखे तव्हां हिते ई क़ाबू कजो। 12 कार्ड खे मां क़ाबू कंदुसि। जेसीं ताईं हाकिम ख़ान वारनि खे ख़बर पवंदी एसी ताईं पाण निकिरी वेंदासीं। पोइ हू असांजो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। मां बि तव्हां सां गॾु हूंदुसि। कमाल ख़ान मां सम्झां थो त ओठे जो असां मथां शक थी पियो आहे न ये करे हू फ़ैसिले ते नथो हले। मूंखे त शक आहे त हिन कमीने खे असांजे पूरी प्लान जी ख़बर न पइजी वई हुजे। जेकॾहिं ईअं आहे त पोइ ॿुधाए छा करणु घुरिजे? जॾहिं त ओठो ॻाल्हियुनि में बि नथो हले पर अदा ओठे खे ॻाल्हियुनि में आणण जी ॻाल्हि ज़रूरु कंदो। इन करे मां चवां थो अॼु राति न ओठे खे हिते क़ैद करे छॾियूं था। जॾहिं असां ॻाल्हियुनि मां कामयाब थी वापसि मोटंदासीं त पोइ हिन ओठे जो कमु तमामु करे छॾींदासीं। जेकॾहिं नाकाम थी मोटियासीं त पोइ तव्हां ओठे जो सिर अदा खे तोहफ़े में ॾेई अदे साईं जो भरोसो हासिलु कंदो। इन खां पोइ अॻिते छा करणो आहे इहो पोइ सोचींदासीं। थोरो सोचे वठि कमाल ख़ान। ओठे खे मारण खां पोइ को मसालो त पैदा कोन थींदो। ओठे जे ज़िंदा रहण सां ई मसलो पैदा थी सघे थो। ओठे जे मरण खां पोइ असांजो हिकु पासे जो टेंशन ख़तमु। ठीकु आहे कमाल ख़ान पोइ अॼु राति ई ओठे खे क़ैद कयूं था। हाकिम ख़ान इहा ॻाल्हि असांजे विच में रहे। ओठे खे क़ैद करण जी ॻाल्हि हितां ॿाहिरि न निकिरे। ॿाहिरि न वेंदी कमाल ख़ान। सिर्फ़ु तूं ऐं मां ऐं मुंहिंजा कुझु माण्हू उन्हनि जे विच में राज़ हूंदो। पुठा तोखे केतिरा दफ़ा सम्झायो आहे त असांजे ॻोठ जी घटनि में अजायो न ईंदो कर। हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान जी इजाज़त सां मां रबन सां मिलण वियोसि। जॾहिं तूं रबन सां मिली वरितो आहे त पोइ उतां ते हल। उन तरफ़ त वञा थो। तूं अजायो ख़फ़ा छो थो थिए? न मां ख़फ़ा आहियां न मुंहिंजी ॻाल्हियुनि खे दिलि ते खण। हीउ हाकिम ख़ान जो हुकुम हुयो। जेकॾहिं हाकिम ख़ान असांखे इजाज़त ॾिए थो त ओठे खे ॻोठ में छूट छॾियो त पोइ असां तोखे कॾहिं बि कोन रोकींदासीं। मूंखे तव्हांजे ॻोठ घुमण जो अजायो शौक़ु कोन्हे। रबन सां मिलण आयोसि हाणे वापसि वञा थो। ओठे जो कहिड़ो मक़सदु हुयो? रोज़ रबन सां छाजे करे मिलण थो अचे? शमू ओठे जी साज़िश जी का बि ख़बर नथी पए। हाणे हिन मथां कड़ी नज़र रखणी पवंदी। तूं ओठे जे पोयां वञ। ईअं न थिए त ओताक छॾे कंहिं ॿिए हंधि निकिरी वञे। जेकॾहिं ॻोठ खां ॿाहिरि वेंदो उनखे मां त नथो रोके सघां। हॾे बि वञ उन मथां तोखे नज़र रखणी आहे। जल्दी वञ। ईअं न थिए त तुंहिंजी नज़र खां ओझल थी वञे। वञ। ठीकु आहे मयो। गौर कमाल ख़ान किथे आहे? कमाल ख़ान बची ईंदो। पाण हलो त साइड ते बीहूं था। मूंखे जल्दी वापसि वञिणो आहे गौर। कमाल ख़ान ओठे ई हाकिम ख़ान मां जीअं जान छॾाईंदो न हिते अची पहुचंदो। उन करे मूंखे पहिरियों ई तुंहिंजे इंतज़ार में हिते बीहारे छॾियो अथसि। तव्हां अचो त साइड ते हली बीहूं था। रस्ते में माण्हू अचनि वञनि था कंहिंजी नज़र न पइजी वञे। अचे हलो। थोरो कमु आहे मां थी मोटी कंदो। कंहिंसां मिलण पिया वञो? ख़ासि माण्हू आहे
ॾिसी त तव्हां ओठे खे घुराए हुन खां हाल वाल वठो ऐं हुन खां पुछो हू फ़ैसिले मिलण खां इनकार छो थो करे। ठीकु आहे कमाल खान, तव्हां वञी पंहिंजे ख़ासि माण्हूअ सां मिली अचो, पर इहो यादि रखी छॾियो विच में सिर्फ़ु हिकु ॾींहुं आहे। जेका बि तव्हांखे प्लानिंग तयारु करणी आहे उहा करे वठो, वधीक असांखे ॾींहं कोन मिलंदा। हाकिम खान, हिकु ॾींहुं घणो आहे, तव्हां बेफ़िक्र थी रहो, मां कमु पको करे छॾींदुसि। केतिरो साथ कमीअ सां जा पई उते अॼु ख़ुदा करे पंहिंजा वाइदा वफ़ा पूरा करे। जेको पंहिंजे भाउ खे धोखो ॾेई सघे थो, छा उहो ॿियनि सां वाइदा वफ़ा पूरा कंदो? आदि मां तव्हांखे पैसनि जी ॻाल्हि कई, शायदि तव्हां हुन ॻाल्हि खे ॿुधो अणॿुधो करे छॾियो। न मुंहिंजा भाउ, मां तुंहिंजी ॻाल्हि खे अणॿुधो नाहे कयो, पर जेकॾहिं साईं खां 5 लख घुरियमि त हू मूंखां पुछा कंदो, एतिरा पैसा काॾे कंदो, हुनजो मूं वटि कोई बि जवाबु नाहे। आदि को बि बहानो करे कूड़ हणी छॾिजो। अता तूं छा थो सम्झी त मां चंद रुपयनि जे करे गफ़ार साईं सां कूड़ ॻाल्हाए छॾींदसि? कूड़ ग़लति ॻाल्हि आहे। बाबा चवंदो आहे माण्हू केतिरी बि वॾी ग़लती करे पर सच ॻाल्हाइण सां उनजो नुक़सान पूरो थी वेंदो आहे। अदा इन ॻाल्हि खे त ही ॿार बि सम्झे थो, पर तूं इन ॻाल्हि खे नथो सम्झी। इन जे करे चवां थी त तोखे जंहिं घुर्ज में अचनि था उहा ॻाल्हि कर। आदि मां तव्हांखे सुभाणे ताईं ॿुधाईंदुसि त मूंखे कहिड़े घुर्ज में पैसा कमु अचनि था। इन बारे में तव्हां अॼोको ॾींहुं मूंखे सोचण जी मोहलत ॾियो। सच ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ो ॾींहुं त छा, 2-3 ॿिया ॾींहं बि वठ, मूंखे को बि एतिराज़ न आहे। जीजा, साईं आमिर खे पैसा करे ॾियो, मां तव्हांखे मिनत थो कयां। ज़रूरु पैसा करे ॾींदीमांसि, पर इहो ॿुधाए त कंदो काॾे। ही त 5 लख आहिनि, पर मूंखे एतिरी पक आहे जेकॾहिं मां गफ़ार साईं खे 50 लख चवंदसि न, उहे बि मूंखे ॾींदो। पोइ अहिड़े मोहसिन माण्हूअ सां असां छाजे लाइ कूड़ ॻाल्हायूं? न आदि, कूड़ हणणु ग़लति आहे, साईं सां सची ॻाल्हाइणो पवंदो। मां हिते केॾो न अकेलो थी पियो आहियां। जंहिं शख़्स मथां मूं भाइरनि खां वधीक भरोसो कयो, उनखे हक़ वठी ॾियण लाइ बांप जी जान जी बि परवाह न कई, उहो ई माण्हू मूंखे मारण जूं तयारियूं पियो करे। हाणे वञिजे त काॾे वञिजे, वापसि वेंदुसि त गफ़ार खान मारे छॾींदो। जेकॾहिं हिते रहंदुसि त ही तोखे में मूंखे मारे विझंदा। हाणे हितां निकिरण जी वाट ॻोल्हणी पवंदी, जिते मुंहिंजी ज़िंदगी महफ़ूज़ रही सघे। तो पाण सां गॾु घणनि माण्हुनि खे मिलाए छॾियो आहे। सॼे ॻोठ खे रहिस जे ख़िलाफ़ करे छॾियो आहे। बाक़ी कालू वारिस 2-3 ॿिया आहिनि, उहे मरण ताईं रहिस जो साथ कोन छॾींदा। हिन वक़्तु अदा जा ख़ासि गार्ड कहिड़ा आहिनि जेके अदा जी हिफ़ाज़त लाइ बीठा आहिनि? मां वारिस, सोढल ऐं इक़बाल। वारिस जो तूं ईमान ख़रीद करे कोन सघंदे, बाक़ी न सोढल ऐं इक़बाल जे बारे में छा थो चवे? जेकॾहिं मुल्ह भलो लॻो न, उहे बि वारे में अची वेंदा। ॿिन्ही खे 88 ज़मीन जो बासे छॾ। मां कमाल खान वाइदो थो कयां, जॾहिं मां अदा खे मारे ऐं पंहिंजे ॻोठ जी पग पंहिंजे सिर ते ॿधी त सभिनी पंहिंजे वफ़ादारनि खे 88 ज़मीन जो ॾींदुसि। इहो त सही आहे कमाल खान, पर मूंखे छा मिलंदो? हैबत तोखे पंहिंजी वफ़ादारी जो इनाम छा घुरिजे? मां त इहो चाहियां थो, जेको इहो बाग़ वारो नंबर आहे न, जिते मुंहिंजो घर आहे, इहो मुंहिंजे हवाले कयो वञे। इहो तुंहिंजो थियो हैबत, ॿी का ॻाल्हि कर। कमाल खान जेकर एतिरी ज़मीन विराईंदा रहंदव त पोइ तव्हां वटि छा बचंदो? गोर 3 वाटर ज़मीन जा आहिनि, हिननि खे मां 2 आना ई कोन थो ॾियां। हा गोर, हाणे खुट मिल्कियत आहे कि 2 मथां कमाल खान जा थी वञनि, पोइ तूं छा थो सम्झी इहा मिल्कियत खुटण जी आहे? हा, इहा त ख़बर आहे मूंखे। गोर, मूंखे सुठनि दोस्तनि जी ज़रूरत आहे ऐं सुठनि साथियुनि जी ज़रूरत आहे। मिल्कियत मूं वटि अलाह जो गंज आहे। इहो न सोच त तोखे तुंहिंजो हिसो कोन मिलंदो, मां तुंहिंजो हिसो बि कढी रखियो आहे। कमाल खान, इहो ॿुधायो त असांखे छा करणो पवंदो? वारिस, जेसि ताईं पाण हितां हलूं
तू मुझे हिकिड़ो कम कंदे? तू हुकुम कर कुंज, छा करणो आहे? मां सॼो ॾींहुं अकेले घर में बेज़ार थींदी आहियां। पहिरियां वज़ीरा हूंदी हुई त हुन सां वक़्तु गुज़री वेंदो हुयो, ऐं हाणे त तू कॾहिं रात जो बि नाहे ईंदो। जेकर हुजे आ मुंहिंजी नानी मासी ऐं ॾाॾी त वो तोॾे वठी अचां हा। तू ईअं कर त नंढड़ी ज़ैनब खे वठी अच, हू मूंसां कम में बि हथ वंडराईंदी ऐं कुझु ॾींहं हिते बि रहंदी। चवे पई त मां तुंहिंजो ॻोठु घुमण जे लाइ हलंदसि। ठीकु आहे कुंज, मां ज़ैनब जे पीउ सां फोन ते ॻाल्हायां थो। जेकॾहिं हू इजाज़त ॾिए थो त मां हुनखे वठी थो अचां। उहा गॾु हूंदी त मूंखे अकेलाई जो अहसासु न थींदो। तूं परेशान न थी, मां वठी ईंदोसांसि। हेबत, उते असांखे छा करणो आहे? इन ॿुधण लाइ ॿ हा घुरिजनि। किथे ईअं न थिए जो हींअर ई ॿुधण सां तुंहिंजा हथ लकण शुरू थियनि। तुंहिंजी दुआ खपे कमाल खान। जॾहिं तूं असां सां गॾु आहीं त पोइ ख़ौफ़ छाजो? ॻाल्हि कर, असां लाइ छा सोचियो अथई? हेबत, सुभाणे न ॿिए ॾींहुं अदे सां फ़ैसिलो आहे, ऐं उन फ़ैसिले दौरान असां अदा खे मारण जो प्रोग्राम ठाहे छॾियो आहे। छा तव्हां रईस गफ़ार ख़ान खे उनजी उताक ते मारींदो? उनजी अंजाम जी ख़बर अथव? उते केरु आहे जेको असांजे ख़िलाफ़ वेंदो? कालू या वारिस? ऐं सोढल इक़बाल खे त तो पाण सां मिलाए छॾियो आहे। मतां इहे ॻोठ वारा मुखालफ़त लही अचनि। छा तो हुननि जा कन न आहिनि भरिया जो अदा जे साम्हूं असांजे ख़िलाफ़ थी बीहंदा? हाणे जो मां सभिनी खे रईस गफ़ार ख़ान जे ख़िलाफ़ करे छॾियो आहे, वरी बि एहतियात लाज़मी आहे। अदा जी मौत खां पोइ जेको कुझु थियो हुनखे मां पाण संभाले वठंदुसि। तूं हितां वापसि वञ, सोढल इक़बाल खे पाण सां गॾु मिलाए छॾ, ऐं जेतिरे में बि राज़ी थियनि उन्हनि खे राज़ी करे छॾ। ऐं हा, फ़ैसिले वक़्तु तूं वारस जे भर में बीहंदे। सिर्फ़ु वारस खे संभालणु तुंहिंजो कमु आहे, बाक़ी तूं असांखे छॾे ॾिजांइ। ठीकु आहे कमाल खान, बाक़ी हाल अहवाल तव्हांखे फ़ोन ते ॾींदुसि। हाणे मूंखे इजाज़त घुरिजे, देरि थी वई आहे। ठीकु आहे हेबत। वॾो रिस्क खणो पिया कमाल खान, तव्हांजी सोच खां कमु उबतड़ वञी सघे पियो। गौर, उबतड़ जो बि सोचे रखियो आहे, ऐं हा, तो लाइ बि हिकु ज़िमेदारी आहे। बाबा साईं, मूंखे शक न पर पूरी पूरी पक आहे त इहो हैबत असां सां गदारी ते लही आयो आहे। कालू मां सम्झां थो त कमाल खान हैबत जे अॻियां हॾी उछलाई आहे, पर इहा हॾी हैबत खे निड़ीअ में अटकी पवंदी, निड़ीअ खां हेठि कान लहंदसि। इहो त आहे बाबा साईं, पर इन खां पहिरियां अव्हांखे को नुक़सान न पहुचाए, मूंखे इन ॻाल्हि जो ख़तरो हूंदो आहे। कालू, हैबत में एॾी हिम्मत ई न आहे जो मुंहिंजे ई ॻोठ में मूंखे नुक़सान पहुचाए। हैबत जी जेका इहा वाइड़ाप आहे न, इहा पाण ॼाण हैबत खे ज़ाहिर करे विझंदी। बाबा साईं, इहो हैबत कमाल खान जो पढ़ायल आहे, उन करे उन जो ख़्यालु रखणु लाज़मी आहे। हैबत खे कमाल खान असांजी जासूसी लाइ छॾियो आहे, पर असांजे विच में जेके बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उन विच में मां हैबत खे कॾहिं वेहण जी इजाज़त ई न ॾींदो आहियां। तव्हां वॾा आहियो, मूंखां वधीक बहितर सोचींदा हूंदो, पर इन हराम खुरनि जो ख़्यालु रखिजो बाबा साईं। तव्हां खां पोइ ही पूरो ॻोठ छोरो छिनो थी वेंदो। कालो, ॻोठ वारनि पाण पंहिंजी मुसीबत खे दावत ॾिनी आहे। खणी जो, ॿारहं हू मुसीबतुनि में घेरियल आहिनि, पर मुंहिंजे वञण खां पोइ इहा बर्बादी अची उन्हनि जे सिर मथां बीहंदी, पोइ उन्हनि खे मुंहिंजो ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि जो क़दुरु थींदो। चवंदा आहिनि जॾहिं वक़्तु हथनि मां निकिरी वेंदो आहे न, पोइ पछताव अजायो हूंदो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।